असांजे चैनल मेहरान एजुकेशन खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो जीअं तव्हां ताईं नयूं वीडियोस पुॼी सघनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स सिंधी ग्रामर में आज आऊं तव्हां लाइ प्रयोग करतरी सिंधी ग्रामर आऊं तव्हां लाइ खणी आहियां प्रयोग करतरी। दोस्तों लेक्चर की तरफ़ हलण खां पहिरीं आऊं तव्हां सभिनी खे इहा रिक्वेस्ट बार बार कंदो रहंदो आहियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक करियो, कमेंट्स कयो। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कंदा त आऊं वधि खां वधि सुठी वीडियोस वधीक महिनत करे तव्हां लाइ अञा बि सुठी वीडियोस ठाहे तव्हां ताईं पहुचायां। थैंक यू। अचो तव्हां लेक्चर की तरफ़ हलूं। प्रयोग करतरी ग्रामर में प्रयोग करतरी छा आहे? हिकु नओं लफ़्ज़ आहे, असां कॾहिं ॿुधो कोन्हे, पर हाणे इनखे सम्झूं था, ॿुधूं था ऐं करियूं था। त सभ खां पहिरीं त असांखे ख़बर हुजणु खपे त प्रयोग चइबो छाखे आहे। प्रयोग उनखे चइबो आहे प्रयोग छा चइबो आहे? जंहिंमें फ़ेल जो लाॻापो फ़ाइल ऐं मफ़ूल सां हुजे। फ़ाइल ऐं मफ़ूल सां हुजे त उनखे असां प्रयोग चवंदासीं। ठीकु आहे न? यानी फ़ेल जो लाॻापो कंहिंसां हुजे? फ़ाइल ऐं मफ़ूल सां हुजे। प्रयोग करतरी छाखे चइबो आहे? करतरी लफ़्ज़ जी माना आहे करतार। यानी करतरी लफ़्ज़ जेको आहे करतार मां निकितल आहे, जंहिंजी माना थींदी यानी फ़ाइल सां वास्तो रखंदड़। कंहिंसां वास्तो रखंदड़? फ़ाइल सां वास्तो रखंदड़। हीउ उहो प्रयोग आहे जंहिंमें फ़ैल पंहिंजे करतार यानी फ़ाइल सां मुक़ररु हक़ीक़तुनि। अच्छा, करतार माना फ़ाइल। ठीकु आहे न? फ़ैल पंहिंजे करतार यानी फ़ाइल सां मुक़ररु हक़ीक़तुनि अदद जिन्स ऐं ज़मीर में फिरंदो या मिलंदो आहे। हाणे हिन में छा थींदो आहे? जॾहिं फ़ेल जेको आहे पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखंदो त उहो वरी फिरंदो, चेंज थींदो। अदद जिन्स में चेंज थींदो, अदद में बि चेंज थींदो, जिन्स में बि चेंज थींदो ऐं ज़मीर में बि चेंज थींदो रहंदो आहे। हिन खे वधीक सम्झण लाइ अचो पाण मिसाल जी तरफ़ हलूं। मिसाल अलफ़ मिसाल आहे फ़ेल जो अदद में फिरणु। फ़ेल अदद में कीअं फिरंदो? हाणे हिते अदद वाहिद ऐं अदद जमा लिखियल आहिनि। अचो त हाणे ॾिसूं था त फ़ेल अदद में कीअं फिरे थो, कीअं चेंज थो थिए। अञा मिसाल आहिनि। नओं पहिरियों मिसाल आहे आऊं अचां थो। हाणे हिन में फ़ेल कहिड़ो आहे? अचां थो फ़ेल आहे। इहो आहे अदद वाहिद में आऊं अचां थो। जेकॾहिं इहो अदद जमा में ईंदो त उहो फिरी ईंदो, असीं अचूं था। हाणे हिते जमा थी वियो त हिन जो फ़ेल जेको आहे छा थी वियो? फिरी वियो। हिते अची वियो अचूं था, हिते हो अचां थो। ॾिसो फ़ेल जेको आहे कीअं फिरी वियो। अददनि में फ़ेल जेको आहे कीअं फिरे थो। जेकॾहिं MCQs में अहिड़ा अचनि, जेकॾहिं हीअं हुजे त आऊं अचां थो या असीं अचूं था, त उनखे असां छा चवंदासीं? प्रयोग कर्मणी चवंदासीं। ठीकु आहे न? अहिड़े तरीक़े सां तूं अची थो। ऐं हिन में ॾिसो फ़ेल आहे तूं अची थो फ़ेल आहे। ऐं जेकॾहिं उहो त जमा में ईंदो त तव्हां अचो था। हिन में फ़ेल जेको आहे फिरी वियो। अहिड़े तरीक़े सां हू अचे थो ऐं हिन में फ़ेल जेको आहे चेंज थी वियो, उहे अचनि था। ठीकु आहे। ऐं इहे अदद वाहिद ऐं अदद जमा। हाणे जो ॿियो मिसाल अॻिते पाण सिखूं था। मुज़कर ऐं मोनस जे हिसाब सां ॿियो मिसाल आहे हिन जो। अचो त अॻिते हलूं पाण। अच्छा, मिसाल फ़ेल जो जिन्स में फिरणु। हाणे फ़ेल जिन्स में कीअं थो फिरे? जेकॾहिं मुज़कर वारो जुमिलो हुजे त मोनस में कीअं फिरंदो? मिसाल तौरु आऊं अचां थो। हा, हीउ मुज़कर आहे, अचां थो। हिन में फ़ेल छा आहे? अचां थो। हाणे जेकॾहिं इनखे मोनस में कंदासीं त आऊं अचां थी। छा थींदो? अचां थी। हा, इहो छा थी वियो? फ़ेल जेको आहे चेंज थी वियो। हिते हो अचां थो, हिते थी वियो अचां थी। अहिड़े तरीक़े सां तूं अची थो, तूं अची थी। मोनस में छा थींदो? तूं अची थी। हिते अची थो, हिते अची थी थी वियो। अहिड़े तरीक़े सां हू अचे थो।
ऐं हिते आहे हू अचे थी, त मोनस में चेंज कीअं थींदो फेल, मुज़कर ऐं मोनस में फेल कीअं फिरे थो, सम्झ में आयो। अच्छा, हिकिड़ी नोट वारी ॻाल्हि यादि रखणी आहे तव्हांखे, प्रयोग कर्तरी हेठियुनि क़िस्मनि जे फेलनि में थींदो आहे, ठीकु आहे न। उहे फेल कहिड़ा आहिनि? फेल लाज़िम, फेल मुतदी मजहूल, फेल मुतदी महरूफ। प्रयोग कर्तरी रुगो हिननि फेलनि में थींदो आहे, फेल लाज़मी, फेल मुतदी मजहूल, फेल मुतदी महरूफ। अच्छा, हिननि ते मुंहिंजी ऑलरेडी वीडियो ठहियलु आहे, फेल लाज़मी ते, फेल मुतदी मजहूल ते, फेल मुतदी महरूफ ते। जिन दोस्तनि ॾिठी आहे त वेल एंड गुड, जिन दोस्तनि न ॾिठी आहे उहे यूट्यूब ते सर्च करे ॾिसी सघनि था। हिन वीडियो में मूं थोरो हिननि जे बारे में सम्झायो आहे, साॻियो ई आहे, ज़रो सम्झायो आहे। ॾिसो, अॻिते वीडियो खे ॾिसो, थी सघे थो जिन दोस्तनि खां उहा वीडियो रहिजी वई हुजे, न सर्च में थी सघे त उहो हिन वीडियो में थोरो ॾिसी सम्झी सघनि था। अच्छा, फेल लाज़मी छा खे चइबो आहे? अहिड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल सां लॻल हुजनि, कंहिंसां लॻल हुजनि, फ़ाइल सां लॻल हुजनि, उन्हनि जो असरु ॿिए कंहिं इसम ते न थिए, पर उन्हनि जे विच में ॿियो को इसम न अचे। जीअं अहमद डोड़े थो, हा हीउ डोड़े जेको आहे न, डोड़े थो फेल लॻल आहे, हिन फ़ाइल सां लॻल आहे, हिते ॿियो को इसम कोन्हे, हिकिड़ो ई इसम आहे, ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां ॿार रोए थो, हा हीउ फेल जेको आहे हिन फ़ाइल सां लॻल आहे, हिकिड़े ई फ़ाइल सां लॻल आहे, हिते ॿियो को इसम कोन्हे, त इनखे चइबो आहे फेल लाज़िम, जंहिंमें फेल जेको आहे हिकिड़े ई फ़ाइल सां लॻल हुजे, ॿियो को हिते इसम न हुजे, यानी मफ़ूल न हुजे। फेल लाज़मी माना सिंपल डेफिनेशन पाण ईअं चई सघूं था त फेल लाज़मी में जेको आहे सिर्फ़ु फ़ाइल हूंदो आहे ऐं फेल हूंदो आहे, हिन में मफ़ूल न हूंदो आहे। फेल लाज़मी में मफ़ूल न हूंदो, क्लियर? हिन में मफ़ूल न हूंदो आहे, हिन में सिर्फ़ु छा हूंदो आहे? फ़ाइल ऐं फेल। ओके, सम्झ में आयो फेल लाज़मी। हाँ, चलो फेल मुतदी मजहूल जी तरफ़ हलूँ। अच्छा, फेल पहिरीं मुतदी महरूफ सिखूं था, उन खां पोइ मजहूल। फेल मुतदी महरूफ, हाँ हिन ते मुंहिंजी ऑलरेडी वीडियोस ठहियल आहिनि फेल जे क़िस्मनि ते, पर हीउ थोरो हिन वीडियो में हिन जो ज़िक्र आयो आहे त आउं थोरो तव्हांखे सम्झाईंदो हलां। फेल मुतदी महरूफ छा खे चइबो आहे? अहिड़ा मुतदी फेल जिन जो फ़ाइल ॼातल हुजे या ज़ाहिर हुजे, माना फ़ाइल जेको आहे क्लियर ज़ाहिर हुजे, त अहिड़नि फेलनि खे असां फेल मुतदी मारूफ़ चवंदासीं। मिसाल तौरु ड्राइवर बस हलाए थो, हाणे हिते ॾिसो ड्राइवर जेको आहे बस हलाए थो, माना फ़ाइल ॼातल आहे। वाढो दरवाज़ो ठाहे थो, हिन में जेको आहे फ़ाइल जेको आहे असांखे क्लियर ॾिनो वियो आहे। त फेल मुतदी महरूफ़ खे पाण सिंपल में ईअं चई सघूं था त हिन में फ़ाइल बि हूंदो, फेल बि हूंदो ऐं मफ़ूल बि हूंदो, माना फेल मुतदी महरूफ़ में इहे टई शयूं हूंदियूं आहिनि, जॾहिं त फेल लाज़िम में जेके आहिनि इहे टे शयूं न हूंदियूं आहिनि। फेल लाज़िम में वरी छा हो? फेल लाज़िम में हिते आउं लिखां थो, फेल लाज़िम में छा हो? फ़ाइल हो ऐं फेल हो, फ़ाइल ऐं फेल। ऐं फेल मुतदी मारूफ़ में वरी छा आहे? साईं फ़ाइल बि आहे प्लस फेल बि आहे प्लस मफ़ूल बि आहे, माना टई शयूं आहिनि जेके जुमिले में हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न। त इहे टई शयूं फेल मुतदी महरूफ़ में आहिनि, जॾहिं फेल लाज़िम में सिर्फ़ु ॿ शयूं फ़ाइल ऐं फेल। ओके, क्लियर? अचो त फेल मुतदी मजहूल जी तरफ़ हलूं। अच्छा, फेल मुतदी मजहूल। फेल मुतदी मजहूल अहिड़ा मुतदी फेल आहिनि जिन जो असुलु फ़ाइल गुम हुजे, माना जंहिंमें असुलु फ़ाइल न हुजे ऐं मफ़ूल फिरी फ़ाइल वारी जाइ ते अचे, जंहिंमें मफ़ूल जेको आहे फ़ाइल वारी जाइ वठे। छा? असुलु फ़ाइल न हुजे पर मफ़ूल जेको आहे फिरी अचे। जी मिसाल तौरु कार हलाई वई, कार केरु पियो हलाए, कम जो कंदड़ केरु आहे, हिन में असांखे का ख़बर कोन्हे। हिते कार छा आहे? हिते कार जेको आहे मफ़ूल आहे, पर ॾिसो दोस्तो, हमेशह जुमिले में जुमिले ठाहिण लाइ हमेशह पहिरीं फ़ाइल ईंदो आहे। छा हिते लिखां थो? कंहिं बि जुमिले लाइ पहिरीं फ़ाइल हूंदो आहे, उन खां पोइ मफ़ूल हूंदो आहे, उन खां पोइ फेल हूंदो आहे। सिंधी में ईअं त हूंदो आहे, इंग्लिश में वरी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ठीकु आहे। त
सिंधी में पहिरीं फ़ाइल ईंदो, पोइ मफ़ूल ईंदो, पोइ फ़ेल ईंदो। हाँ, हिन में सिर्फ़ु मफ़ूल आयो आहे हिते फ़ाइल वारी जाइ ते, माना ही फ्री हिते अची वियो ऐं फ़ाइल असांजो गाइबु आहे, ख़तमु आहे। हिते कार हलाई वई, कंहिं हलाई का ख़बर कोन्हे, किताब पढ़ियो वियो, कंहिं पढ़ियो का ख़बर कोन्हे, फ़ाइल असांजो गाइबु आहे। फ़ाइल वारी जाइ ते छा अची वियो आहे, मफ़ूल अची वियो आहे। त अहिड़े फ़ेल खे असां फ़ेल मुतअदी मजहूल चवंदासीं। मूंखे उमेदु आहे त हीअ टई फ़ेल जेके आहिनि मूं पहिरीं बि सम्झाया आहिनि ऑलरेडी वीडियो में। जेकॾहिं उन्हनि दोस्तनि वीडियो ॾिठी आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न ॾिठी आहे त हिन में मूं थोरो हिननि जी जेको आहे वरी सम्झायो आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। वरी बि हिकु दफ़ा सम्झाईंदो हलां त फ़ेल लाज़िम में जेके हूंदा आहिनि सिर्फ़ु फ़ाइल हूंदो आहे ऐं फ़ेल हूंदो आहे, ठीकु आहे। फ़ेल मुतअदी महरूफ़ में वरी टई शयूं हूंदियूं आहिनि, फ़ाइल बि हूंदो आहे प्लस फ़ेल बि हूंदो आहे प्लस मफ़ूल बि हूंदो आहे। जॾहिं फ़ेल मुतअदी मजहूल में वरी मफ़ूल गाइबु हूंदो आहे, फ़ाइल गाइबु हूंदो आहे, फ़ाइल वारी जाइ ते मफ़ूल अची वेंदो आहे। ओके, मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।